कराची जी लियारी जनरल अस्पताल में कायम NICVD सेंटर के सैटेलाइट सेंटर बनायो वियो आहे। NICVD जे डायरेक्टर नदीम कमर पारां सैटेलाइट सेंटर जो इफ्तिताह कयो वियो। सैटेलाइट सेंटर में दिल जे मरीज़नि जी इलाज सां गॾोगॾु हाणे एंजियोग्राफी ऐं एंजियोप्लास्टी भी कई वेंदी। उन मौके ते अवामी आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे NICVD जे डायरेक्टर सैयद नवीद कमर ऐं लियारी अस्पताल जे MS अनवर पालारी चयो त आज हमने सैटेलाइट शुरू किया है। ये यहाँ पे लियारी के लोगों की खिदमत के लिए किया गया है। लियारी अगर यहाँ पे आपने देखा है कि लियारी का जो है वो बहुत गुंजान आबादी है, छोटी छोटी सड़कें हैं। यहाँ पे मरीज़ को अगर हार्ट अटैक होता है तो उसको यहाँ तक आने में और फिर इसको ट्रांसपोर्ट करने में NICVD में काफ़ी टाइम ज़ाया हो जाता है। तो इसलिए हमने ये हार्ट अटैक की एंजियोप्लास्टी की सर्विस शुरू की है। एंजियोप्लास्टियाँ, एंजियोग्राफियाँ वो हमने यहाँ शुरू की हैं। ही भी असांजो हिकिड़ो सैटेलाइट सेंटर आहे। अॼु बाक़ाइदा असां उन जी प्राइमरी एंजियोप्लास्टी जो इफ्तिताह शुरू कयो आहे। त जीअं कंहिं पेशेंट खे अटैक थिए थो त उनखे प्राइमरी एंजियोप्लास्टी जी ज़रूरत हूंदी आहे। उन लाइ टाइम फैक्टर वॾी अहमियत रखंदो आहे। हितां जे पेशेंट खे अगरि को अटैक पियो हू हितां खां NICVD ताईं शिफ्ट थियण में जेतिरो हुनखे टाइम लॻंदो ओतिरो हुनखे वधीक नुक़सानु थींदो हुन जी हार्ट खे। त हाणे हिते ई इहा सहूलियत मुयसर हुजण जे करे इंशाअल्लाह ताला हाणे माण्हू हितां जो फ़ाइदो वठंदा ऐं वधीक नुक़सान खां बची पवंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk